बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरिया न्यूज़ में भली कार आया DB बलोच। नाज़रीन, कश्मीर में ब्रेकिंग न्यूज़ है तो मीर गालिब हुसैन डोमकी के वेझा अज़ीज़ छॾे विया आहिनि। मीर गालिब हुसैन डोमकी के ख़ास इतादियन अब्दुल रज़ाक डोमकी, शेर अली डोमकी, मीर हज़ार ख़ान डोमकी मज़ारी ग्रुप में शमूलियत करे छॾी आहे। इन हवाले से पेश आहे ही रिपोर्ट। कश्मीर की सियासत एक नओं रुख अख्तियार करे वरतो है। मीर गालिब हुसैन डोमकी के पंहिंजा वेझा अज़ीज़ अब्दुल रज़ाक डोमकी, शेर अली डोमकी ऐं हज़ार ख़ान डोमकी छॾे विया आहिनि। डोमकी ख़ानदान के टिनी ॼणनि अब्दुल रज़ाक डोमकी के अगवानी में मज़ारी हाउस पहुंची सरदार सलीम जान मज़ारी, MPA हाजी अब्दुल रऊफ़ खोसो, MNA एहसान रहमान मज़ारी के मौजूदगी में डोमकी ग्रुप के खैराबाद चई मज़ारी ग्रुप में शमूलियत जो ऐलान किया है। अब्दुल रज़ाक डोमकी मरहूम नज़ीर ख़ान डोमकी जो भाव और शेर अली मरहूम नज़ीर ख़ान डोमकी जो पगदार पुट है। नज़ीर ख़ान डोमकी मीर गालिब हुसैन डोमकी जो वेझो अज़ीज़ और ख़ास इतादी हो। कश्मीर की सियासत से गहरी नज़र रखंदड़ धुरियन जो इहो ख्याल है तो मीर गालिब हुसैन डोमकी के सियासी तौर वॾो नुक़सान थियो है। इन सिलसिले में मीर गालिब हुसैन डोमकी पंहिंजे अज़ीज़न के छॾे वञण ते छा चयो? हिकिड़ो सियासत आहे जंहिंखे मां वणा थो मने ईंदा, जंहिंखे सरदार सलीम जान वणे थो ऊंडे वेंदा। इहे जेको आहे न सियासत हिकिड़े दिलि ते आहे और हिकु चाहत ते आहे। अॼुकल्ह जी जेकी सियासत आहे उहा तक़रीबन असांजे इलाइक़े में, असां छो त पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि करूं, असां हितां जा लोकल माण्हू और असांजे इलाइक़े में अॼुकल्ह मुनाफ़िकी घणी आहे। पंहिंजे मफ़ाद खे हासिल करण लाइ पोइ माण्हू भॼंदा आहिनि। फलाणो ऑपोज़िशन में आहे, फलाणो हुकूमत में वेठो आहे, उनजो जेको आहे हे फ़ाइदो वठंदासीं, हे फ़ाइदो वठंदासीं। फ़ाइदो ॾियण वारो अलाह जी ज़ात आहे, इंसान को को फ़ाइदो न थींदो। बसि इहो आहे जो को बि सियासतदान आहे, चाहे MNA MP हुजे, एडवाइज़र हुजे, उनखे बि जेको गवर्नमेंट को मथो मिलंदो उहो बि ओतिरो ॾेई सघंदो। पंहिंजे घरों त चाहे कोई सियासतदान अरब खरबपति बि पिया आहिनि पिया, जेकी जदी पुश्ती करोड़पति आहिनि। अॼुकल्ह त करोड़पति अरबपति सभु इहे हराम जे पैसो को थिया आहिनि। करप्शन कई अथनि, मुल्क खे इन हालत ते आंदो अथनि। अहिड़ा खोड़ आहिनि, कंहिंजो नालो मां वठां हाणे तो उहे बि पंहिंजे घर को टको कंहिंखे न ॾींदा आहिनि। बाक़ी ॿियनि खे छा DC कंदा या SP कंदा, सभु अलाह जे हथ में आहे और गवर्नमेंट जे हथ में आहे। और हालात हिन महिल ॾिसो था मुआशी तौर पाकिस्तान कीअं गुज़रे थो, जंहिंखे अॻे न हुकुमराननि तबाह बर्बाद कयो आहे। अहिड़ा माण्हू मुनाफ़िक पंहिंजो घणा आहिनि न, उन्हनि खे वञिणो आहे भले वञनि। कोई दीवान जी ज़मीन आहे हिते असांजे बख्शापुर जी, उहा ज़मीन कोई हिननि जे मरहूम वालिद वरिती, उहो पोइ शिफ्ट थी वियो बख्शापुर जो मरहूम श्यामलाल हिंदुस्तान। ॿ टे दफ़ा हिते आयो बि हुयो पंहिंजे फैमिली सां गॾु। पोइ उन्हनि इंसाफ़ न कयो, उन्हनि खे पैसा ई कोन ॾिनो। उहो वीचारो एतिरो ॼाणू न हो, उन्हनि ठोके वरी हिननि जूं ज़मीना जेके जो सौट जूं मरहूम श्यामलाल उते वरी गुज़ारे वियो दिल्ली में। हुनजा सक्का सौट जा असर हितां जा आहिनि, अबनि ॾाॾनि खां वठी, पर तंग थी लॾे विया। तो हाणे उन्हनि जी ज़मीन हिननि खाते कराए वरितो उन्ही खां। जीअं थींदो आहे न त जीअं तव्हांजी मिल्कियत आहे, तव्हां पंहिंजे भाउ जे नाले ते करायो, घरवारी जे नाले ते करायो, सौट जे नाले ते करायो, पोइ जॾहिं विर्च थिए थी त पोइ उहो हिसो जंहिंखे ईंदो आहे अहिड़े तरीक़े सां उहो हिसो हिननि खे हो। हिननि जी ज़मीन शेरली वारनि हुको करे उन खां खातो वठी विया। पोइ हे विया सुप्रीम कोर्ट ताईं। सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो हिननि जे फेवर में ॾिनो आहे